अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं आया सनाउगुल ताड़ी सिरियाहो न्यू मेहरान न्यू सुरकयूं ता खबरन दा खबर शामिल की मीरपुर ख़ास शहर समेत आस पास वारन इलाइक़नि में पीअण जो मिठो पानी फराम कंदड़ जरवारी शाख अबपाशी खाते ऐं ज़िले इंतज़ामिया जी नाअहली सबब मिठे पानी वारी शाख गटर नाली वारो ॾेख ॾियण लगी। इन हवाले से असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद है अब्दुल गफ़ार लिगारी। जी अब्दुल गफ़ार, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, मीरपुर ख़ास शहर समेत आस पास वारे इलाइक़नि में पीअण जो मिठो पानी फराहम कंदड़ जरवारी शाख आबपाशी खाते ऐं ज़िले इंतज़ामिया जी नाअहली सबब मिठे पानी वारी शाख गटर नाले वारो ॾेख ॾियण लगी। शाख जे हंधनि में बंदनि मथां रवासिन पारां घरनि जो गंदो पानी बि शाख में छोड़ कयो वियो वञे। गंदो पानी छोड़ करण सबबि शहरी जेके मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी चुका आहिनि, जंहिंमें हेपाटाइटिस ऐं गिस्टा जूं जेके मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि उहे शहरनि में पखिड़िजी रहियूं आहिनि। इलाइक़े वासियुनि दुख जो इज़हार कंदे आबपाशी खाते खां फौरी तौर शाख जी घाटी ऐं ज़िले इंतज़ामिया खां फौरी तौर शाख में घरनि जो गंदो पानी छोड़ कंदड़ खिलाफ़ सख़्त कार्रवाई करे लॻल पाइप हटाइण जो मुतालबो कयो आहे। इलाइक़े वासियुनि जो वधीक चवणो हो त अगर असांजा मुतालबात न मञिया विया त ॿी सूरत में मुतासिर DC ऑफिस ऐं आॾो मासूम बचण समेत एहतिजाज जो सॾु ॾिनो वेंदो।